रहमान रहीम। तमाम जेके अज दोस्त वेठा आहिनि उन्हनि जो मां थोराइतो आहियां, ख़ासि करे सामी मेमण साहिब जो ऐं उनजी सॼी टीम जो, जिन अॼु असांजे प्यारे दोस्त मोहम्मद असलम जी यादि में ई मेड़ाको कोठायो आहे। मां वरी बि जस ॾींदुसि उन्हनि खे जेके उहो यादगार लम्हा वरझाईंदा अचनि। साईं असलम मेमण जे बारे में दोस्तनि सलीम मेमण साहिबु, असलम साहब, काज़ी साहब एतिरो कुझु ॻाल्हाए छॾियो आहे जो मुंहिंजे ख़्यालु वक़्त जे हिसाब सां, वक़्त जे कमी जे हिसाब सां वधीक डेग करणु मुनासिबु कोन्हे। असलम साहब त बाक़ाइदा हवाला ॾींदे तारीख़ जे हवाले सां सभु ॻाल्हियूं कयूं आहिनि। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि कि जिथे सिहत ऐं तालीम जे हवाले सां इन जी दिलचस्पी थी नज़र अचे, उते सिर्फ़ु हिकिड़ो ई मिसाल उन जे इन दिलचस्पी जो काफ़ी आहे त साईं जिन जी शायदि शागिर्दी जो ई दौर हो, अञा उन भेण खे जॾहिं पढ़ायो पिए त मेडिकल में दाख़िला जे वक़्तु साईं वटि फ़ीस न हुई। साईं पंहिंजे कंध में पियल चैन विकिणी करे भेण खे दाख़िला ॾियारी, जॾहिं त उनजी भेण जिस्मानी तौरु माज़ूर हुई ऐं हुनखे हिमथायो, हुनखे हिमथाए करे डॉक्टर बनायो। अॼु माशाल्लाह डॉक्टर ज़ोरा जी हॉस्पिटल क़ाइमु आहे ऐं साईं हुनखे बिल्डिंग ठाराए ॾिनी भेण खे। अॼु उहो उते डॉक्टर आहिनि, ॿारहाड़ी जी ख़िदमत करे रही आहे। जेसिताईं समाजी कमनि जे हवाले सां ॻाल्हि आहे त साईं असलम साहब तमामु घणो ज़िक्र कयो, पंहिंजे सलीम जे मेमण साहब बि। मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त ऑफिसर जे दौर में जॾहिं मां हुन सां गॾु हुयुसि त संदसि मुख़लिसी ऐं जेका फ़क़ीरानी तबियत हुई, उहो सभु तमामु नंढे खां नंढे माण्हू खे इज़त ॾींदो, पंहिंजे पासे में विहारे हुनखे दस्तख़त करे ॾींदो, रस्ते ते बि दस्तख़त करे ॾींदो, कॾहिं को सुवालु कोन कंदो। एसि ताईं जो हुनजे इन अमल ते मथां आङुरियूं खयूं वयूं, मथां कंप्लेन बि थी, लेकिन सचाई इहा हुई त साईं ते को बि अहिड़ो ॻाल्हि कोन आई। साईं पंहिंजे हक़ ते हुयो ऐं हू आवाम जो इंसानियत जो ख़िदमतगार हो। साईं जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाइबो त पोइ सिॼ खुटी वेंदा। मां वरी बि साईं सामी साहब खे चवंदुसि त अहिड़ा मेड़ाका कोठाईंदो रहे, जेके बि असांजा अहिड़ा सुहिणा इंसान दोस्त ऐं समाजी कारकुन या कंहिं न कंहिं हवाले सां जेके इंसानियत जा ख़िदमतगार रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ इहे प्रोग्राम कराईंदो रहे। छो जो इन्हनि ई प्रोग्रामनि सां असांजो आईंदा नसिल ऐं मौजूदा नसिल इल्मु पिराईंदो, उन्हनि खे ख़बरूं पवंदियूं हो, इन्हनि वॾनि जे नक्शे क़दम ते हली सुठा माण्हू बणिजंदा आहिनि, असांजे माहौल में तब्दीली थींदी। साईं जे लाइ कंहिं दोस्त हिकिड़ो शेर लिखियो आहे, ए हस्ती तुंहिंजे मस्तीअ में रक़्स कंदे दर्द ॾिठमि, तुंहिंजे इश्क़ में एतिरी आतिश हुई जो कंडनि खे गुल थींदे ॾिठमि। मां इहे लफ़्ज़ चई पंहिंजी इजाज़त वठंदुसि।